ॾेई पुलिस ते मिली भगत इल्ज़ाम काउंसलर माशूक अली चांडियो जी धां रिपोर्ट करे आहे अली गुलाम खोसो टीम ह्यूमन राइट्स बदीन ऐं सोशल मीडिया यूनियन काउंसिल बहादुर चांडियो जी चूंडियल काउंसलर माशूक अली चांडियो धां खणी टीम ह्यूमन राइट्स बदीन वटि पहुतो जिते इंसानी हक़नि जी तंज़ीम लाइ कमु कंदड़ सहाफ़ी अली गुलाम खोसो खे पंहिंजे मसइले बाबति तफ़सील सां आगाह कयो। माशूक अली चांडियो ॿुधायो त 4 ॾींहं अॻु हिन ॾेई पुलिस स्टेशन ते रिपोर्ट दाख़िल कराई जंहिंजो मक़सदु पंहिंजे ऐं पंहिंजे ख़ानदान जे तहफ़ुज़ बाबति इतलाह ॾियणु हो, पर पुलिस ख़ासि तौरु SHO ॾेई संदसि दांह खे संजीदगी सां न वरितो। हिन इल्ज़ाम हयो त SHO चवे थो पहिरीं तव्हांखे को नुक़सानु थिए पोइ क़ानूनी क़दम खणिबो। माशूक अली वधीक ॿुधायो त संदसि मुख़ालिफ़ धुर ख़ासि करे गुल मोहम्मद उर्फ़ गुल्लू हथियारबंद माण्हुनि सां गॾिजी मुसलसल संदसि रस्ता तंग करे रहियो आहे, धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि हालतुनि जे बावजूदि पुलिस उल्टो माशूक अली चांडियो काउंसलर यूनियन काउंसिल बहादुर चांडियो खे केसनि में फासाइण जूं धमकियूं पियो ॾिए। अली गुलाम खोसो जेको टीम ह्यूमन राइट्स बदीन ऐं सोशल मीडिया सेंटर सिंध जो मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर आहे, चयो त हीउ रुॻो हिकु सियासी मसइलो न पर बुनियादी इंसानी हक़नि जी भनकड़ी आहे। जेकॾहिं पुलिस तहफ़ुज़ न ॾिनो त आम शहरी जो निज़ाम ते एतमाद कीअं रहंदो। काउंसलर बहादुर खान जो जनरल काउंसलर है। नालो तव्हांजो? नालो मुंहिंजो माशूक अली है। छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे असांखे हमलो थियो खमीसी राति के कयो? गुल मोहम्मद उर्फ़ गुल्लू ऐं SHO वटि त NC कराई आहे। SHO छा चयो? SHO चयो त धक पट कोन्हे, हमारे कुझु बि रत जा धक पट हुजनि था वञो FIR करियां मथा वथा फड़ाए पोइ अचो तॾहिं वञो FIR कंदो वञो एक्शन कंदो। अच्छा, NC कौन दाखिल कई? NC दाखिल थी है, मैं चौथो ॾींहुं वञा थो नहीं तो अॼु न सुभाणे न पढ़ी। अच्छा, मुंहिंजी ॻाल्हि बदल या पोइ यारी कोन थी। तव्हां छा था चवणु चाहियो SP खे? SP खे वार्ड कंदो असांजी मालिकी कई वञे, असांखे इंसाफ़ खपे। पहिरीं गस रोटी ऐं थाणे ते आयसि SHO साहिब ईअं साॻी चयो तव्हांजी हिकु जहिड़ा लोफर आहियो ईअं चई मूंखे रवानो करे छॾी। मुंहिंजी का NC या वग़ैरह या कोन कई ऐं मुंहिंजे घर ते हमिलो आहे। 24 कलाक लाशूं खणियो हुते असां ते फायरिंग कई।